सरदार आई कोन आहे। रोशन खान तू ज़ालिम आई, आऊं तोखे जिंदा कोने छॾींदुसि। बाबा हिन मुते जुल्म क्या है? मां तोसां शादी करण थो चाहियां फलक। अयूब समझाए पंहिंजी छोकिरीअ खे त मूंसां शादी करे। न फलक, इन कम ज़र्फ़ माण्हू सां शादी न कजांइ। फलक धीअ, तू नगर खान खे इन ज़ालिम जे हरकतनि खां वाक़ुफ़ कर। तुंहिंजी ज़िंदगी हिन जे बंद ज़बान में आहे। फलक खे तूं प्यारो आहीं, ही तोखे माराइण कोन चाहींदी। जालिम, मुझे बाबा के आजाद कर। मां तोसां शादी ऐं अयूब जी मिल्कियत जो मालिक थियण थो चाहियां। पंहिंजे पीउ खे सम्झाए त मूंखे मिल्कियत लिखी ॾे ऐं तूं बि मुंहिंजे नाले जी नथ पाए। अयूब बची वेंदो। तुंहिंजी गैरत छो मरी वई आहे? मुंहिंजी धीअ तुंहिंजे भाइटे जी मंग रही आहे। रब जे कहर खां डिॼ, रब वाहिदुल कहर थई। बस अयूब खान बस, वधीक वात हुई त ज़बान वठी तो साए। रोशन खान पंहिंजो ज़िद ज़रूर पूरो कंदो, छो त मूंखे रियासत जो सरदार थियणो आहे। रोशन खान सरदार थियण लाइ कुझु बि करे वेंदो। बाबा मुखे बचाए, ही ॾाढो ज़ालिम आहे। ही कहरी आहे, मुझसे शादी करण चाहे तो। केर बचाईंदो तोखे? ही अयूब खान जेको पाण कैदी आहे। मां तोसां ज़ोरी शादी कयां हा त अॼु तूं मुंहिंजी कुंवार थी वञे हा। मां त तुंहिंजे राज़ जो इंतज़ार कयो, हाणे तूं मूंसां पाण शादीअ जे लाइ हा कंदीअ, छो त तुंहिंजे पीउ जे ज़िंदगी जो सवाल आहे। हल मूंसां। बाबा गलत मासाते मूंखे त लॻे थो जिंदगी रुसण ऐं परचाइण में पूरी थी वेंदी। तुंहिंजो रोज़ रुसण नूरी, मुंहिंजो हथ ॿधी परचाइण वारो सिलसिलो साॻियो आहे। तूं मूंसां रोज़ छो थी रुसी मासाते? हिकु ॾींहुं नूरी जी ज़िंदगी नूरी खां रुसी वेंदी मासात। तव्हांजा सदमा सहंदे सहंदे छो थो मूंखे मारी? मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे जानू? मां तोखे छो मारींदुसि नूरी? असां सभिनी खे त वक़्तु मारियो आहे। तूं परेशान न थी, सभु ठीक थी वेंदो। रोज़ तव्हांजे हथनि में हथियार ॾिसी परेशान न थिया मासात। जाफर जो त लाश बि घर कोन आयो हुयो, मां परेशान न थिया। नज़ीर केतिरो वक़्तु खट ते पियो हुयो, मां परेशान न थिया। रुगो असांजा मुड़स कोन मोह आहिनि नूरी, असां बि गाज़ीअ वारनि खे लाश ॾिना आहिनि। छो था हिक ॿिए जा माण्हू मारियो जानू? खून जो बदिलो खून छो था कयो? चवनि था बन के खून जी रांदि। दुश्मन ज़िंदा आहिनि, रत जी रांदि बंदि कीअं थींदी नूरी? आलम जो खानदान असांजे हथों मरंदो, पोइ झेड़ो ख़त्म थींदो। वरी बि झेड़े जो ख़ात्मो खूननि ते जानू। खून जी माफ़ी कोन ॾींदव रब पाक, न के पंहिंजी क़यामत कारी। मुड़ी वञ जानू, ही ॾिस मुंहिंजे हथनि खे ॾिस। मूंखे हथ न ॿध, मां तुंहिंजी ॻाल्हि नथो मञी सघां। अदा वरियल वॾो आहे, उनजो फ़ैसिलो आख़िरी आहे असांजे लाइ। मासात वॾे खे सम्झाए, ज़िंदगी ख़त्म न कयो। तूं अखियुनि जा लुड़क न लाड़ नूरी, जानूअ जी दिलि ते मुॾा खंजर खुपी था वञनि। वक़्त जा अॻे ई असां ते वेदना आहिनि, वरी तूं बि तेल कढ़ाईअ में तरी थी मुंहिंजी दिलि खे। तुंहिंजी दिलि ठारींदड़ ॻाल्हियूं बि मुंहिंजी दिलि ते कोन थी चढ़नि जानू। मां ताईं पर मुंहिंजी कोन थो मञी। मां त रब खां दुआ घुरी आहे त मूंखे मारे छॾ। मां तव्हांजा लाश ॾिसी कोन सघंदसि। ईअं न चओ नूरी, जानूअ जी जान आई तूं, सॼो ॾेह ॾुकर आहे तो सवा नूरी। सियाणी थी मासाते, मरण जी ॻाल्हि न ॻणे। मां मिठी आहियां तोखे मासात, मुंहिंजे मरण जी ॻाल्हि तोखे कोन थी वणी त पोइ मां तव्हांजा लाश ॾिसी कीअं सघंदसि जानू? कोन मारे सघंदा दुश्मन जानूअ खे। तूं दिलि न लाइ नूरी, अहिड़ियूं ॻाल्हियूं न वीचार। मूंखे ॾिसी मुर्क त दिलि जे अङण ते वाह वाह थी वञे। साणे ॿी ॻाल्हि नाहे सोचणी वक़्त। रात मल्हार खे मारणो आहे, रात आख़िरी रात हूंदी। सोढा असांजा बि दुश्मन आहिनि मल्हार वारा, असां उन्हनि जे मौत जूं बासूं बासींदा था वठूं। पर छा वक़्त? रात तव्हांजे असांजे मन जी मुराद
पूरी थियणी आहे। अंठार थर में दुश्मन असांजे हथ कोन चढ़ंदो, पर घर में त हथी को हूंदो न। घर में घड़ी घोटे वठंदासूंस। थर में मिले हाँ एक मल्हार ॿियो जीवन मारियूं हाँ। ॻोठ में माण्हू फार ते उथी पिया, असां सभु मरंदासीं। मल्हार मरी पए ओए जे असां मुआसी त ख़ैर आहे, असांखे हर हाल में मल्हार खे मारणो आहे। मेहर तव्हां डिॼो था मेहर, पराए झेड़े में केर बि कोन ईंदो। जॾहिं न गोलियुनि जा कूखड़ थींदा त हर को वञी पंहिंजे घर जी कुंड वसाईंदो। केर बि पराए झेड़े में कोन ईंदो। पर तव्हां हितां या न आहियो, तव्हांखे ख़बर नाहे ॻोठ जा माण्हू फार ते उथी पिया, सभु मरंदासीं। पर जे को बि झेड़े लाइ संभरी आयो त छातियूं ॿ हूंदसि। ओए देर चाची निकिरण जी कयो। नथा मोड़ो त भली हलो, असां बि तव्हां सां गॾु आहियूं। पर मां वरी बि चवां थो, झेड़ो वॾो थींदो। सोढा ज़िद न कयो, सभु मारिजी वेंदासीं। हिक ई घिटी आहे ॻोठ में जेका मल्हार जे घर वेंदी आहे, ऐं ओताक बि उन जे घर जे भर में आहे। तूं मौत खां डिॼी थो त न हल। असां पंहिंजे दुश्मन खे ज़रूर मारींदासीं। अंजाम जी का बि परवाह नाहे। आज दुश्मन बची न वञनि। ॿई मरंदा सोडा। तूं इहो पासो पको कर, हेॾां वेठो आहियां। मरी वेंदा। अॼु हिन सभिनी जो मौत आहे मल्हार। हिननि खे अॼु सभिनी खे टुफ कर। चाचा अॼु बि उभरियल सिज लही वियो हाकम, ऐं तुंहिंजो सौट कोन आयो। हिकु दफ़ो रुगो मूं चए हथ अचे जे लठनि सां पुठी न सेकीमांसि न त मूं जो नालो बि रजिब न आहे। चाचा अची वेंदो। रोशन खान तव्हांखे पक ॾिनी आहे त हू उनजे कम सां वियो आहे। पोइ तव्हां चयो परेशान था थियो। परेशान कीअं न थियमि? अड़े छोरा, वॾेरा नाहक पिया हूंदा आहिनि। इहो रोशन खान सोढे जो सिर खणंदो। चाचा रजब सोढो काथे आहे? मूंसां गॾिजी हले त मां पंहिंजे भाउ जो पलांद कयां। मां दादन जे घर खे ॿाहिरि ॾींदुसि।
सोढो घर कोन आहे कंबल खान, मुंहिंजो पुट तो सां गॾु छो हले? तूं वञ, पाण वञी पंहिंजो प्लान कर न। दादन हाशिम खे सोढे जे करे मारियो आहे। मां तव्हांखे पंहिंजाइप जे करे कुझु नथो चवां, पर मूंखे त प्लान कराईंदव न। जे सोढो न आहे त छा थी पियो? हाकिम अली मूंसां गॾु प्लान करे। मां दादन जे जेल में जख्मी थी पियोसि, ताज़ो ई त अस्पताल मां आयो आहियां। कंबल, दादन जो घर ॻोठ खां ॿाहिरि आहे, वञी घर खे ॾींस बाहि। असां वटि छो आयो आहीं हथियार खणी? असां तुंहिंजा ॾोही आहियूं छा? हाशिम जी हयाती तव्हांजे करे वई आहे, न तव्हां पाण था प्लान कयो ऐं न मूंखे था वठी हलो। चाचा रजब, खून खाइण कोन ॾींदो सां हाशिम जो। अरे बा चलियो छो आहीं छा? तूं जो भाउ को असां मारियो आहे छा? जो असांखे तो अखियूं ॾेखारी? सॼे ॻोठ खे ख़बर आहे त दादन ई मारियो आहे हाशिम खे। अञा त मुंहिंजा छोरा हुनजे पारां विड़िया आहिनि, तॾहिं त हाकिम ज़ख्मी थियो न। कंबल, असां तुंहिंजा ॾोही न आहियूं। पहिरियां बि असां तोखे ॿुधाए चुका आहियूं ऐं अॼु बि तोखे ॿुधायूं था त हाशिम खे दादन मारियो आहे। दादन ऐं तव्हां जे बराबरि जा ॾोही आहियो। यादि रखजो, हाशिम जे प्लान में मां सभिनी जा सिर खणंदुसि, सभिनी जा। काका रजब, भाटीअ पुट खे गौर सां ॾिसी वठ। मूं ॿिन्ही जूं बूटियूं मारे छॾींदुसि। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे भाउ जो खून खाइयो त कंबल खान पाण खे बंदूक खणी छॾींदो, दादन सां गॾु तव्हांखे मारींदुसि। ॿई रजब, ॿई मारींदुसि तुंहिंजा काटकू। कंबल तव्हां सां जहिड़े जो ऐलान थो करे, मुड़ुस माण्हू थिजो। चलियो थी वियो आहे कंबल हाकिम, ही वरी नओं झेड़ो तव्हां गिचीअ में विझरायो आहे। चाचा, तूं परेशान न थी। जेकी गजंदा आहिनि उहे फसंदा कोन्हनि। इहो कंबल असां सां जहिड़ो कोन कंदो, जहिड़ो कंदो त मरंदो। रोई पंहिंजा घोड़ा पाण पीअणा आहिनि तोखे। जेकॾहिं ॿाहिरि बिड़क बि ॿोलियई तुंहिंजे पीउ जी ज़िंदगी ख़तम। मुंहिंजे बाबा खे न माराइजे, मां कंहिंखे बि न ॿुधाईंदसि। तो असां ते ज़ुल्म कयो आहे। रोशन खान वरी बि तो ते राम तो करे। तूं पंहिंजो पाण खे ज़हनी तौर तैयार करे तोसां शादीअ लाइ मां पोइ तोसां शादी कंदुसि। तूं जीअं चवंदे मां उहे कंदसि। रोशन खान, अयूब तुंहिंजी कॾहिं कैद में आयो? मूंखे तो ॿुधायो ई कोन। रोशन खान जे वरे वकड़नि खां वाक़ुफ़ न आहीं मां, छो त रोशन खान कमु अहिड़ो कंदो आहे जो माण्हू पलीत बि थिए ऐं दाग बि न लॻे। अयूब पंहिंजी धीउ खे वठण पियो अचे। रोशन खान, वॾो रांदीगर थी वियो हुई, पर हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु रखजांइ, अयूब ॿाहिरि आयो न वॾो गंद थींदो। फलक शादी ऐं मिल्कियत जे कागज़नि ते सही करण लाइ राज़ी थी पवे। ओए अयूब खान जी क़बर हुन कैद खाने में ई ठाहींदुसि मां। अयूब जो लाश बि ॿाहिरि कोन ईंदो, छो त मां कमु अहिड़ो कंदो आहियां जो माण्हू पलीत बि थिए ऐं दाग बि न लॻे। गाज़ी, कॾहिं कॾहिं कावड़ इंसान खां कुधो कमु कराए थी विझे। ॿेली दादन खे असां कोन पिया भायूं, पर दादन मुड़ुस माण्हू आहे। चाचा, भले मुड़ुस माण्हू हुजे, उन सां असांजो छा? चाचा, जेकॾहिं दादन मुड़ुस माण्हू आहे त असां बि मोतबर आहियूं। रही ॻाल्हि, दादन तव्हांजो थाणे ते ख़्यालु रखियो, हुनजी महिरबानी। जेकॾहिं वक़्तु आयो न
त असां बि उनखे एतिरो ई कमु ईंदासीं। हा बेली, दादन जो मूं ते थोरो आहे कम दिल, उन जी ॻाल्हि ॻाइबी। गाज़ी, मां सरदार नगर खान ॾे वेंदुसि, उन जी महिरबानी मञी अचां। ठीक है चाचा, पर सरदार नगर खान के चई अच जाए करे रोशन खान असांजे दुश्मन खे पनाह ॾेई झेड़ो करायई त असांजो झेड़ो दुश्मन खां पहिरियां रोशन खान सां हूंदो। न आलम न, सरदार सां अहिड़ी ॻाल्हि न ॻणिजांइ। अम्मा सही थी चवे, सरदार पंहिंजे भाउ जे खिलाफ़ अहिड़ी ॻाल्हि बर्दाश्त कोन कंदो। बाबा सरदार सां अहिड़ी ॻाल्हि न करे त बहितर आहे। ससुई भेण, सरदार इन रोशन खान ते ॿरियल आहे, कावड़ कोन कंदो। पर जेकॾहिं कावड़ करे बि थो न त ख़ैर आहे। जेकॾहिं हाणे रोशन खान बेवाजबी कंदो न त बंदूक हणंदासीं। हिकु कारतूस न, सवे कारतूस सीने में हणंदोमांसि, सवे सोराख कंदोमांसि। इहा त हर जा ठुक आहिनि रोशन खान ते असांजा। मां सरदार खे चवंदुसि त रोशन खान जूं असां सां बेवाजिबियूं आहिनि। गाज़ी, तव्हां पंहिंजी तयारीअ में हुजो। वरियल वॾो कारीगर आहे, कहिड़े वक़्त बि झेड़ो करे सघे थो असां सां। अल्लाह पुॼे वरियल खे, मुंहिंजे हथ अचे न त मुहरीअ सां मथो चिथियांसि। अम्मा रहम कयो, तूं बि अदा गाज़ी ऐं गमदिल खां उतर थी घुरी। अधी ससी मस्त चाची जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि असां। चाचो वीचारो जेल में हुयो, चाची सॼो ॾींहुं रोईंदी वतदी हुई। चाचा ख़बर अथई, चाची सारा जी तोसां वॾी दिलि आहे। हा मखण, सारा जी त वॾी दिलि ठरियल आहे। माला बस हाणे बस, वात त पटिया। मखण, तूं बि मूंसां भोग थो करी कि अहिड़ो कुटिया। अदा सांवल, तूं सरदार साईं जो पाशोलो बणजी रहंदो कर। सांवल भा, जेकॾहिं न तुंहिंजे हूंदे मुंहिंजे साईअ खे कुझु बि थियो त मां तोखे कॾहिं बि माफ़ कोन कंदसि। अदा सांवल, अदा नगर खान सां रोशन खान ऐं ॿिया रंगीला माण्हू राज़ी न आहिनि। सांवल भा, जेकॾहिं मुंहिंजे भाउ नगर खान खे कुझु बि थियो न त असां यतीम थी वेंदासीं। अधी, सांवल ज़िंदा हूंदो त सरदार ॾे ईंदड़ 100 गोलियूं बि पंहिंजे सीने ते खाईंदो। तव्हां परेशान न थियो, अल्लाह कंदो त सरदार साईं खे कुझु बि कोन थींदो। सांवल भा, असांजो हिते हीअं मरियो थो वञे, सॼोरियूं वेठियूं पीर बेटियूं। सरदार साईं ॾे ख़ैरु हुजे। सांवल, तूं हिकु पल बि मुंहिंजे साईं खां परे न थी जाए। अदा सांवल, असीं ॿई तुंहिंजूं भेनरूं आहियूं, असां ॿिन्ही जी मयार न खणजाए। जेकॾहिं मुंहिंजे भाउ खे कुझु बि थियो न त असांजे लाइ कुझु बि न रहंदो। अदा सांवल, दिलजान जो हिकिड़ो ई भाउ अथई ऐं उहो भाउ नगर खान आहे। पखी ढंढ में हिकिड़ो, मारी लॻसि लख, जेकॾहिं मालिक करे रख त सुरहो घुमे सीर में। दुश्मन नगर खान जो वार बि विंगो कोन करे सघंदो। बाक़ी रही रोशन खान जी ॻाल्हि, त रोशन खान ते मुंहिंजी कावड़ कोन थी चढ़े त पोइ हू मूंखे कीअं मारींदो। आख़िर भाउ आहियां मां हुनजो। न मञो उनखे भाउ, रोशन खान त इन रिश्ते जे क़ाबिल ई न आहे। सरदार साईं, रोशन खान खे तव्हां भली भाउ भायो, पर हू तव्हांजी ज़िंदगी जो वॾो दुश्मन आहे। सांवल, मां ॼाणा थो त रोशन खान जी दिलि में मुंहिंजे लाइ ख़ैरु कोन्हे, पर अलाए छो दिलि खे इहा पक आहे त हू पाण मुंहिंजी छातीअ ते कॾहिं फ़ैर कोन कंदो। बाक़ी हुनजे लॉफरनि में एतिरो दम आहे जो नंगर खान जी छाती चाक करे सघनि। न सांवल न, लॉफरनि जी लोॾ ई मटिजी वेंदी जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं ईंदा त। साईं, तव्हां अदा रोशन खे कोन था समझो। तव्हां पंहिंजो ख्याल रखंदा कयो, हू कुझु बि करे सघे थो। कहिड़ो ख्याल कयां? तव्हांजो सभु आहे, तूं आहीं, सांवल आहे ऐं दिलजान बि आहे।
दिलजान जो दुआऊं बुॾे ईंदड़ गोलनि जो रुख बि मटाए छॾे थी। अदा शल रब पाक साईं तव्हांखे कोसी वाह खां बचाईंदो। असांजो दम बि तव्हांजे दम सां आहे। सभु ख़ैर थी वेंदो दिलजान। शहज़ादी ही तुंहिंजो भाउ आहे न सावल, ही सॼो ॾींहुं मुंहिंजे मथां खौर पियो ईंदो आहे। हिन खे सम्झाए त ही पंहिंजो ख़्यालु करे। सावल तो नगर खान जी औलाद वारी बुख पूरी कई आहे। तुंहिंजूं वफ़ादारियूं असां विसारे कोन सघंदासीं। साईं सावल ऐं असां सभु तव्हां तां कुर्बान आहियूं। बसि रुगो तव्हांखे कुझु न थिए। तुंहिंजो सब्र ऐं मोहबत ससुईअ खे वणी वियो। ससुईअ सां मुंहिंजी रस्ते वेंदे मुलाक़ात थी हुई। दादन तुंहिंजो अहिड़े अंदाज़ में पुछे पई ॼणु वॾो लाचार हुजेसि तुंहिंजो। बाबा मां त अञा ताईं ससी खे साॻी तरह सारींदो आहियां। बाबा हाणे त आलम बि ॿाहिरि आयो आहे, उन सां मिली ऐं शादीअ जी ॻाल्हि करीस न। दादन आलम त थी सघे थो राज़ी थी वञे, पर उन जा छोकिरा ॾाढा ॾुखिया आहिनि पुट। मुश्किल मञनि ससुई ऐं तुंहिंजी शादी वारी ॻाल्हि। बाबा रुगो चाचो आलम राज़ी थी पए न, पोइ दादन खे कंहिंजी बि कान कान्हे। मां ससी जे करे सभिनी खे पंहिंजो करे वेंदुसि। अलाह कंदो त आलम राज़ी थी वेंदो। बसि तुंहिंजो बिलो थिए, तूं आज़ाद थी घर अची, पोइ अलाह भलाई कंदो। चाचा दादन खे असां घणो वक़्तु राहे नथा सघूं। तव्हां मालिकनि सां ठहो त ठीकु आहे, न त ही जेल वेंदो। पोइ ज़मानत कराए दादन खे आज़ाद कराइजो। साहब जेल मूंखे ॾिठल आहिनि, असां मालिकनि खे राज़ी कोन कंदासीं। तव्हां भली मूंखे जेल मोकिले छॾियो। ॾिसो था न साहब, दादन खे केतिरी आकड़ आहे। लाकब में आहे त बि निड़ में वकड़ विझी थो ॻाल्हाए। ॿार हूंदो न तर तपाईंदो हूंदो। साहब असां ग़रीब माण्हू आहियूं। मुंहिंजो पुटु हिकिड़ो आहे, सभु दादन जे पोयां पिया आहिनि। साईं तव्हां त रहम कयो। चाचा तुंहिंजो पुटु त सफ़ा ॾिंगो आहे, इन खे सम्झाए। असां वटि एतिरी आकड़ कोन हलंदसि। कंध हेठि करे ॻाल्हाए। दादन जे निरड़ में वकड़ साॻो ई हूंदो। कंध मथे करे ऐं सीनो ताणे ॻाल्हाईंदुसि, ऐं ॾाढ में दादन कॾहिं बि कंध झुकाए नाहे ॻाल्हायो। सिर्फ़ मोहबत ई मुंहिंजे कंध खे झुकाए सघे थी। ॾाढ में दादन जो कंध कपजी वञे इहा ॻाल्हि क़बूल आहे, पर दादन जो कंध झुकी पए इहो साहब दादन खे कॾहिं बि क़बूल कोन्हे। साहब दादन सुधरण वारो कोन्हे। बाबा हिन खे 500 FR में जेल में मोकिलणु घुर्जे। मन का आकड़ ख़तम थिएसि। चाचा दादन खे सम्झाए ऐं 2 ॾींहंनि में राज़ीनामो आणे ॾे, न त पोइ FIR थी वेंदी। न ते अचु जमादार त हलूं। दादन पुट तूं बि पाण ते रहम कर। छो थो पुलिस सां फिटाई? बाबा दादन ज़ोर जे अॻियां ज़ारी करे अहिड़ी लोली मां मूंखे बंधणनि में बि कोन ॾिनी हुई। तूं परेशान न थी, मूंखे कुझु कोन थींदो। सरदार आई कोन आहे। रोशन खान तूं ज़ालिम आई। आऊं तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि। बाबा हिन मूं ते ज़ुल्म कया आहिनि। मां तोसां शादी करण थो चाहियां फलक। अयूब सम्झाए पंहिंजी छोकिरीअ खे त मूंसां शादी करे। न फलक हिन कम ज़र्फ़ माण्हू सां शादी न कजांइ। फलक धीअ तूं नंगर खान खे हिन ज़ालिम जे हरकतनि खां वाक़ुफ़ कर। तुंहिंजी ज़िंदगी हिन जे बंद ज़बान में आहे।
भला के तू प्यारो आई ही तो मारायण कोन चाही थी। जालिम मुझे बाबा के आजाद कर। मां तोसां शादी ऐं अयूब जी मिल्कियत जो मालिक थियण थो चाहियां। पंहिंजे पीउ खे सम्झाए त मूंखे मिल्कियत लिखी ॾे ऐं तूं बि मुंहिंजे नाले जी नथ पाए। अयूब बची वेंदो। तुंहिंजी गैरत छो मरी वई आहे? मुंहिंजी धीअ तुंहिंजे भाइटे जी मंग रही आहे। रब जे कहर खां डिॼ। रब वाहिदुल कहर थई। बस अयूब खान बस वधीक वात हुई त ज़बान वठी तो साए। रोशन खान पंहिंजो ज़िद ज़रूर पूरो कंदो छो त मूंखे रियासत जो सरदार थियणो आहे। रोशन खान सरदार थियण लाइ कुछ भी करे वेंदो। बाबा मूंखे बचाए, ही ॾाढो ज़ालिम आहे। ही कहरी आहे, मूंसां शादी करण चाहे थो। केर बचाईंदो तोखे? ही अयूब खान जेको पाण कैदी आहे। मां तोसां ज़ोरी शादी कयां हा त अॼु तूं मुंहिंजी कुंवार थी वञे हा। मां त तुंहिंजे राज़ जो इंतज़ार कयो। हाणे तूं मूंसां पाण शादीअ जे लाइ हा कंदीअ छो त तुंहिंजे पीउ जे ज़िंदगी जो सवाल आहे। हल मूंसां। बाबा गलत मासा ते मूंखे त लॻे थो ज़िंदगी रुसण ऐं परचाइण में पूरी थी वेंदी। तुंहिंजो रोज़ रुसण नु दुश्मन बची न वञनि। ॿई मरंदा सोडा। तूं इहो पासो पको कर। हेॾां वेठो आहियां। मरी वेंदा। अॼु हिन सभिनी जो मौत आहे मल्हार। हिननि खे अॼु सभिनी खे दुफ़ करणो। चाचा वाह वाह थी वञे। साणे ॿी ॻाल्हि नाहे सोचणी वक्त। रात मल्हार खे मारणो आहे। रात आखिरी रात हूंदी। सोढा असांजा भी दुश्मन आहिनि मल्हार वारा। असां उन्हनि जे मौत जूं बासूं बासींदा था वठूं। पर छा वक्त? रात तव्हांजे असांजे मन जी मुराद पूरी थियणी आहे। मंठार थर में दुश्मन असांजे हथ कोन चढ़ंदो। पर घर में त हथी कोन हूंदो न। घर में घड़ी गोटे वठंदासूं। थर में मिले हाँ हिकु मल्हार ॿियो जीवन मारियूं हाँ। ॻोठ में माण्हू फार ते थी पिया। असां सभु मरंदासीं। मल्हार मरी पए ओए जे असां मुआसी त ख़ैर आहे। असांखे हर हाल में मल्हार खे मारणो आहे। मेहर तव्हां डिॼो था। मेहर
भराए झेड़े में केर बि कोन ईंदो जॾहिं न गोलियुनि जा कूखड़ थींदा त हर को वञी पंहिंजे घर जी कुंड वसाईंदो केर बि पराए झेड़े में कोन ईंदो। पर तव्हां हितां न आहियो, तव्हांखे ख़बर न आहे ॻोठ जा माण्हू फारे ते उथी पिया सभु मरंदासीं। पर जे को बि झेड़े लाइ संभरी आयो त छातियूं ॿध हूंदसि। ओए देर चाची निकिरण जी कयो। नथा मोड़ो त भली हलो, असां बि तव्हां सां गॾु आहियूं, पर मां वरी बि चवां थो झेड़ो वॾो थींदो। सोढा ज़िद न कयो, सभु मारिजी वेंदासीं। हिक ई घिटी आहे ॻोठ में जेका मल्हार जे घर वेंदी आहे ऐं ओताक बि उन जे घर जे भर में आहे। तूं मौत खां डिॼी थो त न हल, असां पंहिंजे दुश्मन खे ज़रूर मारींदासीं। अंजाम जी का बि परवाह न आहे। मुंहिंजो हथ ॿधी परचाइण वारो सिलसिलो साॻियो आहे। तूं मूंसां रोज़ छो थी रुसी मां ते? हिक ॾींहुं नूरी जी ज़िंदगी नूरी खां रुसी वेंदी मां सां त तव्हांजा सदमा सहंदे सहंदे छो थो मूंखे मारी? मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे जानू? मां तोखे छो मारींदुसि नूरी? असां सभिनी खे त वक़्तु मारियो आहे। तूं परेशान न थी, सभु ठीक थी वेंदो। रोज़ तव्हांजे हथनि में हथियार ॾिसी परेशान न थिया मां सां त? जाफर जो त लाश बि घर कोन आयो हुयो, मां परेशान न थिया? नज़ीर केतिरो वक़्तु खट ते पियो हुयो, मां परेशान न थिया? रुगो असांजा मुड़स कोन मोह आहिनि नूरी, असां बि गाज़ीअ वारनि खे लाश ॾिना आहिनि। छो था हिक ॿिए जा माण्हू मारियो जानू? खून जो बदिलो खून छो था कयो? चवनि था बन के खून जी रांदि। दुश्मन ज़िंदा आहिनि, रत जी रांदि बंदि कीअं थींदी नूरी? आलम जो खानदान असांजे हथों मरंदो, पोइ ई झेड़ो ख़त्म थींदो। वरी बि झेड़े जो ख़ात्मो खूननि ते जानू? खून जी माफ़ी कोन ॾींदव रब पाक, न के पंहिंजी क़यामत कारी। मुड़ी वञ जानू, ही ॾिस मुंहिंजे हथनि खे ॾिस। मूंखे हथ न ॿध, मां तुंहिंजी ॻाल्हि नथो मञी सघां। अदा वरियल वॾो आहे, उन जो फ़ैसिलो आख़िरी आहे असांजे लाइ। मां साथ वॾे खे सम्झाए ज़िंदगी ख़त्म न कयो। तूं अखियुनि जा लुड़क न लाड़ नूरी, जानूअ जी दिलि ते मुॾा खंजर खुपी था वञनि। वक़्त जा अॻे ई असां ते वेदना आहिनि, वरी तूं बि तेल कढ़ाईअ में तरी थी मुंहिंजी दिलि खे। तुंहिंजी दिलि ठारींदड़ ॻाल्हियूं बि मुंहिंजी दिलि ते कोन थी चढ़नि जानू। मां साथ आई पर मुंहिंजी कोन थो मञी। मां त रब खां दुआ घुरी आहे त मूंखे मारे छॾ, मां तव्हांजा लाश ॾिसी कोन सघंदसि। ईअं न चओ नूरी, जानूअ जी जान आई तूं, सॼो ॾेह ॾुकर आहे तो सवा नूरी। सियाणी थी मां साथ, मरण जी ॻाल्हि न ॻणे। मां मिठी आहियां तोखे मां साथ, मुंहिंजे मरण जी ॻाल्हि तोखे कोन थी वणी त पोइ मां तव्हांजा लाश ॾिसी कीअं सघंदसि जानू? कोन मारे सघंदा दुश्मन जानूअ खे। तूं दिलि न लाए नूरी, अहिड़ियूं ॻाल्हियूं न वीचार। मूंखे ॾिसी मुर्क दिलि जे अङण ते अॼु बि उभरियल सिज लही वियो हाकम, ऐं तुंहिंजो सौट कोन आयो। हिकु दफ़ो रुगो मुंहिंजे हथ अचे जे लठनि सां पुठी न सेकीमांसि न त मुंहिंजो नालो बि रजिब न आहे। चाचा अची वेंदो। रोशन खान तव्हांखे पक ॾिनी आहे त हू उन जे कम सां वियो आहे, पोइ तव्हां चयो परेशान था थियो। परेशान कीअं न थिया? अड़े छोरा वॾेरा नाहक पिया हूंदा आहिनि। इहो रोशन खान सोढे जो सिर खणंदो। चाचा रजब सोढो काथे आहे? मूंसां गॾिजी हले त मां पंहिंजे भाउ जो पलांद कयां। मां दादन जे घर खे पाए ॾींदुसि। सोढो घर कोन आहे कंबल खान, मुंहिंजो पुटु तोसां गॾु छो हले? तूं वञ, पाण वञी पंहिंजो पलांद कर न। दादन हाशिम खे सोढे जे करे मारियो आहे। मां तव्हांखे पंहिंजाइप जे करे कुझु नथो चवां, पर मूंखे त पलांद कराईंदव न। जे सोढो न आहे त छा थी पियो? हाकिम अली मूंसां गॾु पलांद करे। मां दादन जे झेड़े में ज़ख्मी थी पियोसि, ताज़ो ई त अस्पताल मां आयो आहियां। गंबल दादन जो घर ॻोठ खां ॿाहिरि आहे, वञी घर खे ॾींस पाए।
असां वटि छो आयो आहीं? हथियार खणी असां तुंहिंजा ॾोही आहियूं छा? हाशिम जी हयाती तव्हांजे करे वई आहे। न तव्हां पाण था पलांद कयो ऐं न मूंखे था वठी हलो। चाचा रजब खून खाइण कोन ॾींदो सां हाशिम जो। अरे बस चलियो थियो आहीं छा? तूं जो भाउ को असां मारियो आहे छा? जो असांखे तो अखियूं ॾेखारी सॼे ॻोठ खे ख़बर आहे त दादन ई मारियो आहे हाशिम खे। अञा त मुंहिंजा छोरा हुनजे पारां विड़िया आहिनि तॾहिं त हाकिम ज़ख़्मी थियो न। कमल असां तुंहिंजा ॾोही न आहियूं। पहिरियां बि असां तोखे ॿुधाए चुका आहियूं ऐं अॼु बि तोखे ॿुधायूं था त हाशिम खे दादन मारियो आहे। दादन ऐं तव्हां बराबरि जा ॾोही आहियो। यादि रखजो हाशिम जे पलांद में मां सभिनी जा सिर खणंदुसि।